जी बिल्कुल नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं सेवण शरीफ जे यूसी चन्ना ॻोठ करमपुर जे बचाव बंद, जंहिंखे रिंग बंद बि चयो वेंदो आहे। मंछर जे पाणीअ में मुसलसल वाध जे करे ॻोठ करमपुर खे बि जेको आहे ख़तरो लाॻ थी वियो आहे। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे बंदनि खे मज़बूत करण में पूरा आहिनि। मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे त हींअर हिन ॻोठाणा जेको आहे चांहि जो हिननि जो वक़्फ़ो आहे। वॾी तइदाद में ही ॻोठाणा मौजूदु आहिनि जेके पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे पंहिंजे ॻोठ खे पंहिंजे बंद खे बचाइण में मसरूफ़ आहिनि। वधीक ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुकूमत तरफ़ां या ज़िले इंतिज़ामिया तरफ़ां संदनि कहिड़ी मदद थी आहे, संदनि कहिड़ो सहकार कयो पियो वञे ऐं ॻोठ खे बचाइण जे लाइ ज़िले इंतिज़ामिया कहिड़ा उपाउ वरिता आहिनि, छा उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे या न थी आहे। हीउ ॻोठ जेको आहे वॾी आबादी रखंदड़ ॻोठ आहे। वधीक हिते मौजूदु ॻोठाणनि सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदनि कहिड़ा वीचार आहिनि। पोइ बचा कोन्हे, पोइ हथ सां वरी सेवण खे था ॿोड़नि। अच्छा, हा, ओॾे छा जो कोट था ॾियनिसि, उते माना चवनि था त कलंदर लाल शहबाज़ बि हले, ॿियो त कुझु कोन्हे। सेवण खे नुक़सान थी सघे, वॾो नुक़सानु कहर जो पाए तबाह करे छॾे दरिया। इहो ई दर अथसि दरिया खे, इन मंछर जे पाणीअ खे जेको इन मां कटनि पाणी करापुर खां निकिरंदो ऐं होॾां वरी बुखारी खां उतां बि कट ॾियनिसि त भली ॾियनिसि। अथसि इहे ॿ मंछर जा दर ई ॼण इहे सम्झो, बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे को। तक़रीबन असांखे 10-12 ॾींहं थी विया आहिनि हिते ई इन कम में शुरू लॻा पियूं। अञा बि असांखे 10 ॾींहं खनि लॻंदो। अच्छा, उमेद आहे वधीक अलाह खे पार था। सुभाणे बि पाणी थो लहे त लही बि वेंदो। सूरत हाल कीअं पता ॾिसो? सूरत हाल तमामु ॾुखी आहे। हीउ पाणी असांजे लाइ न आहे, हीउ ईअं सम्झो त असांजे लाइ ज़हर आहे। ॿार बच्चा माल घर घाट हिकिड़ा मींहं तबाह कया, ॿिया वरी साईं अलाह साईं जे हुकुम सां मंछर भॼी छा कयो काॾे वञूं। असां वटि साईं हिते आयो म्याऊ करे वियो हलियो, मां नारुगो चइबो छा छा ठीकु थियो। आंधे त कुझु बि कोन्हे, पाचिको बि कोन आंधे, कुझु बि न ॾिनो अथनि, कुझु ई कोन ॾिनो अथनि। लकिड़े लाइ पिया साह खणूं। पोइ भला छा मुतालबो कंदो वज़ीर आला सिंध जो? वज़ीर आला सिंध खे चवंदासीं मुंहिंजा साईं तूं पंहिंजे बाबे खे ॾिस। साईं माण्हू त साईं बिल्कुलु आहिनि, पर असल में छा आहे त जेके बंगलनि में माड़नि में ऐं एसियुनि में उते जेके वेही फ़ैसिला पिया था कनि असांजे हिन सिंध जे लाइ, असांजे ॻोठनि जे लाइ, उन्हनि खे इहो अहसासु कोन्हे। उहे हिन माहौल मां कोन्हनि खे गुज़रिया, हुननि इहे शइ कॾहिं ॾिठी कोन्हे। हू मिनरल वाटर पाणी पीअण वारा, होटलुनि जी मानी, रेस्टोरेंट जा खाधा खाइण वारा, उन्हनि माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त हीअ माण्हू जेके उसिन ते वेठा आहिनि या बंधनि ते वेठा आहिनि उन जी सूरत हाल कहिड़ी आहे। अफ़सोस ऐं शर्म जहिड़ो मक़ामु आहे, ॿुॾण जहिड़ो मक़ामु आहे। मुराद अली छा तुंहिंजे लाइ तव्हांखे शर्म अचणु खपे। तव्हां सूरत हाल ॻोठ जी ॾिसो अचे, तव्हां बचायो छा आहे? सिंध में कुझु बि कोन बचियो आहे, कुझु बि न, चारो तरफ़ पाणी आहे। तव्हांखे शर्म अचणु खपे। ख़ुदारा जेकॾहिं थोरो बि तव्हां वटि कुझु आहे न, ऐं जिते जिते जेके माण्हू बचा आहिनि उन्हनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी हिफ़ाज़त कयो, उन्हनि खे मशीनरी ॾियो त उहे पंहिंजनि ॻोठनि खे ऐं पंहिंजनि शहरनि खे बचाइनि। बाक़ी तव्हां छॾियो कोन्हे, कुझु बचियो कोन्हे। असां बि अलाह जे आसिरे वेठा आहियूं, पंहिंजी मदद पाण तहत ॻोठाणा तव्हां पाण ॾिसी सघो था त ॾींहं राति वीचारा लॻा आहिनि। केॾीमहिल मानी खाइनि था त केॾीमहिल मानी कोन बि खाइनि था। ॾींहं राति 24 कलाक ओजागा कयो, बंधनि ते वेठा आहिनि, पंहिंजी महिनत कनि पिया। ॿार बच्चा नंढा, उस्ताद शागिर्द मज़दूर, हारी नारी, सभु हिते पंहिंजी मदद पाण तहत कनि पिया। सीएम जी हींअर बि असांखे ख़बर पई आहे त उहो आयो आहे उन कटा वारी जॻह ते, उतां थी करे वापसि किले ते मोटी वियो आहे हलियो। उन्हनि खे अफ़सोस जहिड़ो मक़ामु आहे त घटि में घटि तव्हां लड़ी त अचो। रोड हुयो न, अचनि हा, अचे ॾिसनि हा, सूरत हाल खे ॾिसनि हा त बाबा तव्हां कहिड़ी कंडीशन में आहियो, तव्हांखे ज़रूरत कहिड़ी शइ जी आहे? मशीनरी खुटी आहे छा पाकिस्तान में? सिंध में खुटी आहे छा? जॾहिं तव्हांखे पाण खे ज़रूरत पए थी त उते तव्हांजे लाइ जहाज़नि में मशीनरी अची वञे थी। हीअ त असां तव्हांजे वेझा वेठा आहियूं, सॼी मंछर जी मशीनरी किथे आहे? उहा किथे आहे? तव्हां उहा ई हिते अची जेको अचे घुराए बीहारियो, उन्हनि खां कमु वठो, ॻोठनि खे बचायो। बसि अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, पर पंहिंजी मदद पाण त इनशा अलाह असां पंहिंजो ॻोठु बचाए रहंदासीं इनशा अलाह। साईं बिल्कुलु इंतिज़ामिया जे तरफ़ां असांखे 2-3 ॾींहंनि खां वठी हिते बंद ते MNA साहबु आयो हो, साईं आसिफ़ अली शाह साहबु आयो, सलीम बाजारी साहबु आयो, मोहतरम हमीद बुलेदी साहब जो फर्ज़ंद हिते मुसलसिल पहिरें ॾींहं खां वठी असां सां हिते गॾु आहे। पहिरें त उन पंहिंजे जेब ख़र्च मां असांखे पैसा ॾिना त बाबा तव्हां ॻोठाणा
मिट्टी लहराए मां थो ॾियां मदद तव्हां कयो पाण मज़दूरी कयो ऐं कमु कयो पंहिंजो बंदि बचायो। हीअ असां चोतरफ़ तव्हां ॾिसी सघो था बंद सां हीअ असां 8 फुट कटा हया आहिनि पाण भरे असां महिनत कई आहे ॻोठाणा सभु असां मुतहदूं इंशाल्लाह 2010 में बि असां पंहिंजो ॻोठु बचायो हो। पर हाणे वधि खां वधि असां अपील कंदासीं साईं मुराद अली शाह खां त असांखे मिशनरी ॾिए टोटल मिशनरीअ जो सिर्फ़ु ठीको साईं सिकंदर राव पोटे साहब कोन खयो आहे। जिथां बि ख़तरो आहे असां पहिरें ॾींहं खां मिनथूं कयूं MNA साहब खे त तव्हां सिम नाले खे बचायो पिया असांखे महिरबानी करे वधीक न 2 ढंपर हिकिड़ी क्रेन ॾियो उहा बि असांखे न मिली। असां ट्रालियुनि ते कोडरुनि ते मिटी खणी हीअ हई आहे तव्हांजे साम्हूं आहे। हाणे वरी बि हथ ॿधी असां गुज़ारिश था कयूं त सॼी पूरे मंछर डंड जो जेको पाणी जिथां खां अचे थो उहो वरी बि आख़िर में असां करमपुर वारा था मोह ॾियूं। सॼो मुल्क ख़ाली थी वेंदो असां करमपुर वारा 12 महीननि ताईं लोड़ींदा रहंदा आहियूं। अॻे 2010 वारी बोर्ड में बि असां 12 महीना लोड़ियो असांजो रस्तो ख़राबु हो असांजा बच्चा ॿार बीमारी बड़ीअ में असां ज़लील थींदा आहियूं ऐं महिरबानी करे असांखे मिशनरी ॾियो भला असांजो रस्तो त तव्हां ख़राबु कंदव पर असांजो ॻोठु बचायो। असां ॻोठ में असांजो ॻोठु तव्हां ॾिठो हूंदो हिन सतह खां 20 फुट हेठि आहे। जेॾीमहिल बि हितां पाणी टुटो त वधि खां वधि नुक़सानु असांखे थींदो। असांखे ॿियो कुझु कोन खपे तव्हांजो न असांखे तव्हांजूं नौकरियूं थियूं खपनि न असांखे तव्हांजो इमदाद थो खपे न असांखे तव्हांजी का ॿी शइ थी खपे। असांखे महिरबानी करे मिशनरी ॾियो असां पंहिंजा घर बचायूं असां पंहिंजा बच्चा बचायूं। वधि खां वधि असांजो वरी बि ॻोठाणनि सभिनी जो इहो ई अर्ज़ु आहे त असांखे मिशनरी ॾियो। ॿियो को बि हल आहे ई कोन सिर्फ़ु ॻोठाणा पंहिंजे हौसला अफ़ज़ाई करे रहिया आहिनि तवकल ते अलाह ते रखी करे। जेकी बि 0 पॉइंट खां या मंछर खे जेके बि कट ॾिना विया या पाणी टोड़ियो वियो 8 ॾियारा उन खां पहिरियां सेठ हमीद जे फर्ज़ंद अब्दुल वहीद जे निगरानीअ में ही कमु पंहिंजे जेब सां या ॻोठाणनि दुकानदारनि या असांजा जेके बि टीचर आहिनि ॻोठ जा तमामु असांजा ॻोठ में टीचरनि जो तइदादु घणो आहे उन्हनि चंदो करे पंहिंजे मातहत माना 8 ॾियारा माना इहे खतरे जी सूरत हाल मंछर वारी जेका नज़र आई पिए सो कमु शुरू हुयो। ज़मींदारी ट्रालियूं हुयूं ज़मींदारी तबिको जेको माण्हू हो बाक़ी ॻोठाणा जेके 70% ग़रीब आवाम आहे उन्हनि पंहिंजे मातहत तमामु हिते वॾी जिदोजहद कई आहे महिनत कई आहे। जेके हिते मौजूदु आहिनि हिते कम से कम 8-10 कैंपूं लॻल आहिनि हर जाइ ते हर कैंप ते माण्हुनि खे कमु विरहायो ॾिनो वियो आहे। त हाणे जेको ख़तरो राति थियो हो त असांजो तक़रीबन ॻोठाणनि वारनि सभिनी जो साह मुठ में अची वियो हो। करमपुर जो बंदि हिन चौधारी जो रिंग बंदि आहे उहो LS बंदि आहे होॾां उहो बोड वारो दरियाई सैलाब आहे। हीअ मंछर जो पाणी चाड़ एतिरो कयो वेठो आहे जो पुराणो जेको 8-9 फुट बंदि हो उनखे कवर करे हीअ जेको ताज़ी मिटी ॾेई पंहिंजी महिनत सां कटा भरे करे ट्रुआत ॾेई किड़ियूं लकड़ा ॾेई करे जेको असां ॾिनो आहे हींअर उन ते ई माना जेको आहे सो पाणीअ खे असां जेको आहे सो रोके वेठा आहियूं। त हाणे असांखे हेॾो 2-2.5 किलोमीटर जो फ़ासिलो जेको रिंग बंदि आहे जेको तव्हां ॾिठो हूंदो त इन में कम से कम माना असांखे 10 ढंपर 20 खनि ट्रालियूं 3-4 क्रेनूं खपनि त जीअं ही असांजो कमु सुस्तीअ सां पोइ हले थोरी मिशनरी जे कारण त जीअं प्रेशर पाणीअ जो चौधारी माना जेको आहे सो मुल्क ॿुॾियो आहे करमपुर बचाव में आहे त जीअं असां हिन खे मज़बूत करे वठूं जीअं असांजे नौजवाननि जो ग़रीबनि हारियुनि मज़दूरनि जो हौसलो बुलंद आहे त इन खे मिटी घटि हुजण जे कारण असांखे मायूसी थी थिए। त असां साईं मुराद अली शाह साहब खे साईं सर सलीम बाजारी साहब खे जेको पर्सनल सेक्रेटरी आहे ज़िला जामशोरो सैद आसिफ अली शाह खे या असांजो जेको सरदार सिकंदर राहपट आहे MNA आहे उनखे वधि खां वधि गुज़ारिश कंदासीं त बक़ाया त सेवण जूं जेके बि यूसियूं आहिनि उन जा नंढा वॾा ॻोठ टोटल ॿुॾी चुका आहिनि। हाणे वाहिद सेवण सिटीअ खां सवाइ ही करमपुर आहे जेको जामशोरे ज़िले में वॾे में वॾी आबादी रखंदड़ ॻोठ आहे। लॻभॻि 15 खां 20-25 हज़ार जे लॻभॻि हीउ ॻोठ आबादीअ ते मुश्तमिल आहे ऐं हीउ एतिरो हेठि आहे जे ख़ुदा न ख़ास्ता असां त वॾी कोशिशि कयूं था पंहिंजे हिन ॻोठ सां गॾु पंहिंजूं जानियूं ॾींदासीं पर ॻोठनि खे ख़ाली न कंदासीं ॿियनि वांगुरु। पर जे हीउ टुटो त असांजे ॻोठ जो नालो निशान ख़तमु थींदो एतिरो हेठि आहे। सभिनी खे ख़बर आहे पूरे माना असांजे हिन सियासी नुमाइंदनि खे सभिनी खे ख़बर आहे असांखे सख़्तु मां सख़्तु ज़रूरत आहे घणे खां घणी ज़रूरत आहे मशीनरीअ जी। जेको असां ॾींहं राति 8 ॾियारा पहिरियां बि कमु कयो ऐं मंछू टुटण खे 5 ॾियारा ॿिया बि थिया आहिनि। 13-14 ॾींहंनि खां ॾींहं राति ई लाइटियूं लॻाए करे असां पंहिंजूं निंडूं फिटाए ॾींहं राति ई असांजा ॻोठाणा महिनत कनि पिया। हाणे असांखे हींअर जेको वॾो दॿा पाणीअ जो माना अची चुको आहे ऐं बिल्कुलु माना केॾीमहिल को रूण लॻी सघे थी त असां जीअं असांखे ज़रूरत वॾी त पथर जी हुई पथर न ॾिनो वियो।
ठीकु आहे। हाणे पथर जी हिन टाइम ते त माना ईंदो त असां हिनखे मशीनगिरी तव्हांखे लॻायो, मिले, असांखे मशीनगिरी ॾिनी वञे वधि खां वधि इहा आहे त असां पंहिंजे ॻोठ जी जीअं माना हेॾी वॾी महिनत करे नौजवान हारी मज़दूर माना महिनत कनि पिया त मशीनगिरी वधीक हूंदी त जीअं असां ते ख़तरो जेको बरक़रार आहे त उहो 70% ख़तरो आहे, पोइ असांजी महिनत उरूज ते हूंदी मशीनरी सां, इहो आहे जो असां पंहिंजो बचाव करे सघूं था। ॻाल्हि मेन इहा आहे त गवर्नमेंट सभु कुझु करे सघे थी ऐं माशाल्लाह मशीनरियूं हींअर जेको आहे फ्री आहिनि, एतिरो कमु कोन्हे को। असांखे मिटी पंहिंजी आहे, कमु जहिड़े स्पीड में थियणु खपे उन में कोन थो थिए। पब्लिक असां सां पंहिंजा दोस्त, पंहिंजा ॻोठाणा पोड़ा पका नौजवान, लेबर विंग, रक्षन वारा, अल्हम्दुलिल्लाह सभिनी जी तइदाद में असांजी संगत गॾु आहे। कंहिं बि क़िस्म जी असांखे पब्लिक जी परेशानी कोन्हे का। माण्हू ॾिसो न ईअं ई वॉलंटियरली सॼे बंद सां तव्हांखे 2 किलोमीटर में नज़र ईंदा, पर असुल ॻाल्हि आहे मटीरियल जी, मिटीअ जी। उनजो पहुचण में ई असांजे ॻोठ में तक़रीबन 10 ट्रैलियूं आहिनि, उहे पंहिंजे ख़र्च सां असां पंहिंजनि पैसनि सां उन्हनि में फ्यूल जो अरेंज कयूं था ऐं संगत ॿियो बंदोबस्तु करे थी। हाणे कल्ह 4 ॾींहं खां वठी रापुटो साहिबु, सैयद आसिफ अली शाह साहिबु ऐं बाजारी साहिब जिन जो बि इन में सहकार आहे, पर उहा जेका स्पीड हुअणु खपे, जेका हींअर राति थिए थी ऐं असांखे जेका तकलीफ़ थी थिए न, उहा तमामु ॾिसण जहिड़ी कोन्हे का। हीअ छाजे करे हीउ ॻोठु वीरान थी वियो आहे? हलियो, मां हींअर घुमी आयो आहियां त मुंहिंजो हाथ थो फाटे। असांखे एॾी तकलीफ़। जी बिल्कुलु, जीअं तव्हां ॾिठो त ॻोठाणनि खे अखियुनि में जेको आहे लुड़क लही आया आहिनि। मुसलसल ही ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे महिनत करे रहिया आहिनि, पंहिंजे ॻोठनि खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे घरनि खे, पंहिंजे अज़ीज़ो अकारब खे बचाइण जे लाइ। पर हिननि जो इहो ई चवणु आहे त हिन महिल ताईं हुकूमत तरफ़ां जेकॾहिं असांखे फौरी तौर ते मशीनरी ॾिनी वञे त असां हिन पंहिंजे ॻोठ खे बचाइण में कामयाबु वेंदासीं ऐं कामयाबु थी सघूं था। पर अफ़सोस आहे जो हिन महिल ताईं हिननि खे कंहिं बि क़िस्म जी का मशीनगिरी न ॾिनी वई आहे। हज़ारनि जी तइदाद में साईं ॿुधायो त ॻोठाणा असां सां गॾु मौजूदु आहिनि, उहो पंहिंजे ॻोठ खे बचाइण जे लाइ राति ॾींहुं हिकु करे निंडूं पंहिंजूं फिटाए हिन बंद ते घुमनि पिया। पर अफ़सोस आहे जो हुकूमत जे कन ते हिन महिल ताईं जू नथी चुरे, जो हिननि खे मटीरियल मुहैया करे, मशीनगिरी मुहैया करे त हीअ पंहिंजे ॻोठ खे बचाइनि। वधीक ॿिया बि ॻोठाणा असां सां मौजूदु आहिनि, असां वधीक उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त संदन कहिड़ा वीचार आहिनि। अदा जहिड़ो करे माना थी चुको आहे, तक़रीबन 10 खां 13 15 ॾींहं थी विया आहिनि। असां ॻोठ वारा, ॻोठ करमपुर जा माण्हू, मज़दूर, उस्ताद जेके बि आहिनि, नौजवान, सियासी समाजी जेके बि आहिनि, पंहिंजो कमु मज़बूतीअ सां करे रहिया आहिनि। हिन महिल ताईं जेको आहे असां पंहिंजे ॻोठ खे महफ़ूज़ रखियो आहे। असां वटि जेको आहे ज़िले जामशेरे जो MNA साहिबु आयो हो, जंहिं असांखे ख़ातिरी करे दफ़ा तव्हांखे मशीन ॾींदासीं, सभु कुझु ॾींदासीं। उन खां पोइ असांजी पार्टीअ जो ज़िले सदर साईं आसिफ अली शाह साहिबु आयो, जिन पाण माना यकीन दयानी करे दफ़ा तव्हांखे मशीनरी ॾींदासीं, सभु कुझु ॾींदासीं। पर हिन महिल ताईं असां वटि अहिड़ो कुझु बि न आहे आयो। हिकिड़ी राति सरकारी मशीनरी हली, जेका सिर्फ़ु चंद कलाक हली, जंहिंखां माना जंहिंजो कमु ई न आहे छले ते। असुलु कमु जेको हिते थियलु आहे, उन माण्हूअ खे बाक़ाइदा लिकायो वियो आहे। जंहिं अॻु भराई कई आहे, सेठ हामिद बुलेजी साहिबु हमेशह हिन ॻोठ खे बचायो आहे ऐं हिन वक़्तु बि हुन अॻु भराई कई आहे ऐं इंशाअल्लाह अॻिते कंदो। असां हुनजी टीमूं, सॼी टीम हुनजी हाज़िर आहे। असां पंहिंजे ॻोठ खे बचाईंदासीं ऐं असांजो MNA साहिबु जॾहिं हीउ सिम नालो टुटो आहे त पंहिंजी सॼी मशीनरी जेका हिते करमपुर खे ॾिनी हुई, हींअर उहा उते हलाए पियो। ऐं हीउ यूनियन काउंसिल चन्ना जो वाहिद ॻोठ आहे आख़िरी, जेको मंछर जे पाणीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे, परे पासे खां जेको आहे दरिया जे पाणीअ खे मुंहुं ॾेई रहियो आहे। हाणे हुन पासे असांखे दरिया मां ख़तरो आहे, हिन पासे ई मंछर जो पाणी आहे। पर हुकूमत चूंडियल नुमाइंदा या असांजा टिकेट होल्डर्स जेके आहिनि यूनियन काउंसिल चन्ना ते, केर बि सार हलण लाइ तयारु कोन्हे को। न त हुकूमत जे तरफ़ां कुझु बि कोन्ह थियो आहे। हुकूमत जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असांजा MNA MPA ज़िले सदर जेके बि ॼण फ़क़ति आसरा पिया ॾियनि, पर हिन महिल ताईं अमली कमु कंहिं बि न आहे करायो, सवाइ सेठ हमीद बुलेजी साहिबु आहे। इंशाअल्लाह त असां 2010 में बि पंहिंजे ॻोठ खे बचायो हो, जीअं अॼु बि असां पंहिंजो पाण महिनत कयूं पिया। 2010 में बि असां ईअं ई कयो ऐं इंशाअल्लाह असांखे उमेदु आहे त असां पंहिंजो ॻोठु बचाए वेंदासीं। न त कुझु बि कोन्हे को। ऐं असां ॾे असुल में जेके सियासी अॻुवान आया आहिनि असांजी पार्टीअ जा, मां त सम्झां थो उहे फ़क़ति हिते करमपुर वटि अची फ़ोटो सेशन कराए हलिया विया आहिनि। हिन महिल ताईं अमली कमु उन्हनि जो को बि कोन्हे को। असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हींअर फौरी तौरु जेको आहे करमपुर रिंग बचाव बंद ते कमु कराए वञे, जीअं असां पंहिंजे ॻोठ समेत दादू ऐं भान खे बचाए सघूं। जी बिल्कुलु, जीअं त तव्हां UC चन्ना जे ॻोठ करमपुर जे रहवासियुनि जा वीचार ॿुधा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो
इहो चवणु आहे त हिन बंद खे बचाइण जे लाइ असीं पंहिंजी मदद पाण तहत ॻोठाणा राति ॾींहुं हिकु करे पंहिंजी मदद पाण जेको आहे हिन बंद खे बचाए रहिया आहियूं। वधीक जेकब न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल कंदे ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त अफ़सोस जो मक़ाम आहे जो हिन महिल ताईं हुकूमती तरफ़ां कंहिं बि क़िस्म जी वार न कई वई आहे, न ई कंहिं क़िस्म जी हिन ॻोठाणनि सां मदद कई वई आहे। त ॻोठाणनि वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह ऐं MNA सरदार सिकंदर अली रापोटो खां इहो मुतालबो कयो आहे त खुदारा ॻोठ करमपुर जे रहवासियुनि खे फौरी तौर ते मशीनगरी जेको आहे फ़राहम कई वञे त ॻोठाणा जेको आहे पंहिंजी मदद पाण तहत हिन बंद खे बचाए करे पंहिंजे ॻोठ खे महफ़ूज़ करे सघनि। कैमरामैन टीम सां गॾु शकील अहमद चन्ना, जेकब न्यूज़, सेवण शरीफ़।